नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदालू त नाले वारे सियासतदान अदीब दानिश्वर इल्म व अदब जे रूह रवां सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं दरगाह हज़रत गौसुल हक मखदूम सरवर नूह जे सतरी सुजादा नशीन मखदूम मोहम्मद जमा तालिबुल मौला जी 29 वर्सी आला में न्यायती अकीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। वर्सी जे मौके ते सरवरी तंज़ीम जे अॻवान मखदूम अहमद जमा सरवरी जमायत जे मुरीदनि सां गॾु मखदूम तालिबुल मौला जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौके ते दरगाह सरवर नूह जे आते में स्कूली शागिर्दनि ऐं मुख़्तलिफ़ मदरसनि जे शागिर्दनि पारां क़ुरान ख़वानी पिण कई वई, जॾहिं त शहरनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां वफ़दनि जी सूरत में मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं घुरियूं वयूं। पहिरियों भेरो मखदूम मोहम्मद जमा तालिबुल मौला जी वर्सी तकरीब में संदसि पुटनि मां कंहिं बि शिरकत न कई, जॾहिं त हर साल वर्सी में मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम शिरकत कंदो रहंदो हो। संदसि वफ़ात बाद संदसि वॾो फर्ज़ंद मखदूम जमील जमा या संदसि फर्ज़ंद मखदूम महबूब जमा जिन वर्सी तकरीब में शिरकत कंदा रहंदा हुआ, मगर हिन साल मखदूम मोहम्मद जमा तालिबुल मौला जी हेॾी वॾी शख्सियत जी वर्सी में सभई मुरीदनि शहरनि सियासी समाजी इल्म व अदब सां ताल्लुक़ रखंदड़ सुञाण हलकनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।